कोटरी में बदअमनी सबब शहरी सख्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। ज़िले ॼामशोरे जे हेडक्वार्टर कोटरी शहर में चोरियूं, फुरूं, धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। अॼु सुबुह मदरसे मां हिफ़्ज़ कंदड़ कोटरी जे ॾिनल शाह मोहल्ला वासी हुनैन क़बूलियो पंहिंजी मोटरसाइकिल ते मदरसे वियो त वापसीअ ते नामालूम चोर संदसि मोटरसाइकिल काहे फ़रार थी वियो। वालेकुम, आउं कोटरी दिनल शाह पाड़े जो रहंदड़ आहियां। मुंहिंजो नालो मोहम्मद हुनैन क़बूलियो आहे। आउं हिफ़्ज़ बि कयां कोतराई पाड़े तालीमुल इस्लाम मदरसे में। मुंहिंजी रोज़ जी रूटीन आहे 11-12 कलाक मदरसे में। त अॼु बि आउं 8 बजे मदरसे वियसि त मूं गाॾी लॉक करे ॿाहिरि बीहारी त आउं 9:30 लॻे या 9:45 लॻे आउं गाॾी ॾिसण ॿाहिरि आयसि त मुंहिंजी गाॾी कोन बीठल हुई। त असां पोइ MC रजिस्टर करे आया आहियूं। असां फुटेजिस कढिया आहिनि पाड़े मां, जंहिंमें असांजी गाॾी जेको छोकिरो हो उहो चोरी करे वञे पियो। पुलिस पारां वाक़िए ख़िलाफ़ कोटरी थाणे ते रिवायती तौरु रिपोर्ट दाख़िल कई वई आहे, पर चोरी थियल मोटरसाइकिल हिन वक़्त ताईं वारसनि खे न मिली सघी आहे। वाज़े रहे त गुज़िरियल 2 महीननि अंदरि कोटरी थाणे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां केतिरियूं ई वारदातूं थी चुकियूं आहिनि, जिन में नौजवाननि पारां मज़म्मत करण ते खेनि हथियार बंदि ज़ख़्मी करे फ़रार थी विया आहिनि। समूरी सूरतहाल ते सवाल इहो पैदा थिए थो त छा कोटरी पुलिस, ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि शहरियुनि खे ॾुआरियुनि जे रहम ते छॾे ॾिनो आहे। कोशिश डिजिटल, हैदराबाद।